नाज़रीन हेडलाइन सवाल मां क्या कंदासीं तहरीक इंसाफ के अखबार असद उमर चयो पंजाब में वॾे वसीअ जी चूंड लाइ PTI वटि 186 मेंबर आहिनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे असद उमर चयो त अॼु को बि सरप्राइज़ नाहे, असांजा नंबर पूरा आहिनि। हुन चयो त क़ौम फ़ैसिलो करे चुकी आहे, इहो मैंडेट क़ौम जो आहे। संदसि चवणु हो त इंशाअल्लाह परवेज़ लाही पंजाब जो वॾो वसीअ चूंडिजी वेंदो। PTI अखबार चयो त हीउ निज़ाम न हली सघंदो, हिन खे वञणो ई पवंदो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ जे अखबार असद उमर चयो पंजाब में वॾे वसीअ जी चूंड लाइ PTI वटि 186 मेंबर आहिनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे असद उमर चयो त अॼु को बि सरप्राइज़ नाहे, असांजा नंबर पूरा आहिनि। हुन चयो त क़ौम फ़ैसिलो करे चुकी आहे, इहो मैंडेट क़ौम जो आहे। संदसि चवणु हो त इंशाअल्लाह परवेज़ लाही पंजाब जो वॾो वसीअ चूंडिजी वेंदो। PTI अखबार चयो त निज़ाम न हली सघंदो, हिन खे वञणो ई पवंदो। तहरीक इंसाफ जे अखबार असद उमर चयो पंजाब में वॾे वज़ीर जी चूंड लाइ PTI वटि 186 मेंबर आहिनि।